you for visit your www.dhanasatram.com. वाह साईं वाह आहे रूप हजूरी, दर्शन जहीं जो आहे जरूरी। वाह साईं वाह आहे रूप हजूरी, दर्शन जहीं जो आहे जरूरी। कुर्बान जह जे मथा है दुनिया पूरी। वाह साईं वाह आहे रूप हजूरी, वाह साईं वाह आहे रूप हजूरी, दर्शन जह जो आहे जरूरी। कुर्बान जह जे मथा है दुनिया पूरी। वाह साईं वाह आहे रूप हजूरी, दर्शन जह जो आहे जरूरी। सुहिणन सुहिणन हथड़न सां जय देवरी सजाइया। ॾिसण साई थियूं विसरी वञन ज़माने जूं परेशानूं। अण लिखिया ॾेई छॾे अहिड़ूं करे मेहरबानियूं। कुर्बान जह जे मथा है दुनिया पूरी। कुर्बान जह जे मथा है दुनिया पूरी। कुर्बान जह जे मथा आहे दुनिया पूरी। अखिड़न में जय जय नूर आनूरी, अखिड़न में जय जय नूर आनूरी, दर्शन जह जो आहे जरूरी। कुर्बान जह जे मथा है दुनिया पूरी। वाह साईं वाह आहे रूप हजूरी, दर्शन जह जो आहे जरूरी। ही सुंदरता में शाम आ मर्यादा में राम आ। रूप हजूरी जे लबन ते साईं सचो सतराम आ। कुर्बान जह जे मथा है दुनिया पूरी। कुर्बान जह जे मथा है दुनिया पूरी। कुर्बान जय जे मथा आहे दुनिया पूरी। दिल छाहे मुँह जान बेघोरी, दिल छाहे मुँह जान बेघोरी, दर्शन जह जो आहे जरूरी। कुर्बान जह जे मथा है दुनिया पूरी। वाह साईं वाह आहे रूप हजूरी, दर्शन जह जो आहे जरूरी।
दास कुंदन सचो सतगुर सचाई जो स्वरूपवा हाजरा हजूर ही हाजर हजूरी रूपवा कुर्बान जय जय मता है दुनिया पूरी कुर्बान जय जय मता है दुनिया पूरी कुर्बान जय जय मथा आहे दुनिया पूरी दीवानी कायनात समूरी दीवानी कायनात समूरी दर्शन जय जो आहे जरूरी कुर्बान जय जय मथा है दुनिया पूरी मां साईं वाहे रूप हजूरी वाह साईं वाह आहे रूप हजूरी दर्शन जय जो आहे जरूरी कुर्बान जय जय मथा है दुनिया पूरी वाह साईं वाह आहे रूप हजूरी दर्शन जय